नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में शेवाणी संगत पारां मक़ामी शादी हाल में शाम कलंदर जी तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें फ़क़ीर साईं आसन गुल मेहंदी, चिरागी बिरादरी, सेवन शरीफ सईद सिकंदर अली शाह, SHO घोटकी, मोहम्मद ताहिर कादरी, सनमुखदास शेवाणी, संजय कुमार, ईश्वर लाल विजय, आकाश कुमार राजा समेत कलंदर जे मुरीदन ऐं मक़ामी माण्हू वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते जश्न शाम कलंदर जी तकरीब खे ख़िताब कंदे फ़क़ीर साईं आसन गुल मेहंदी, चिरागी बिरादरी सेवन शरीफ चयो आहे त हज़रत लाल शहबाज कलंदर ऐं सिंध जे सूफ़ियुनि जी शानदार तइलीम माहौल में हज़रत अली साईं जी मोहब्बत ऐं धमाल जो सबक इश्क हक़ीक़ी जी लाफ़ानी रम्ज़ जो इज़हार जो ज़रियो आहे। सिंध जे सूफ़ियनि ऐं ओलियनि हमेशा अमन, प्यार, भाईचारे जो दर्स ॾेई पूरी दुनिया खे सबक ॾिनो आहे त सिंध वासी कंहिं सां बि नफ़रत न बल्कि प्यार वधाईंदड़ आहिनि। सिंध वासी ज़ात पात मज़हब रंग नस्ल खां मथां थी अमन जा अलम बरदार आहिनि। सिंध जे सूफ़ी बुज़ुर्गनि सदाई अमन ऐं मोहब्बत जो दर्स ॾिनो आहे। इन खां पहिरीं जश्न शाम कलंदर जी महफ़िल में सिंध पंजाब जे मशहूर मौसीकारनि एनी गोहर सूफ़ियाना कलाम ॿुधाए वेठल मथां वज तारी करे छॾी, जॾहिं त शाम कलंदर जे आख़िर में लंगर पिण तक़सीम कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।